अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम पॉलिटिकल डिबेट सां गॾु मां आहियां मुंहिंजी मेज़बान सामा बाब। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु गुफ्तगू कंदासीं खैबर पख्तूनख्वा जे अंदरि नई 13 रुकनी काबीना कसम खणी वरितो आहे। हलफ़ बरदारी तक़रीब थी जंहिंमें गवर्नर KP पारां 13 काबीना मेंबरनि खे कसम खणायो वियो आहे। अॼु हिन पेशरफ़्त खां पोइ हिन वक़्तु KP जे अंदरि बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ी काबीना जोड़ी वई आहे ऐं KP जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त बानी PTI जी हिदायतुनि ते इहा काबीना जोड़ी वई आहे। हाणे हिते सुवालु इहो आहे त KP जे अंदरि हिन वक़्तु जेको सियासी बहरान आहे, जेका छिकताण वारी सूरत हाल आहे, उहा कहिड़े तरफ़ वेंदी? छा नई काबीना जचण खां पोइ KP जे CM मां इहा उमेद रखी सघिजे थी त उहो सियासी फ़हम ज़रिए सूबे जी आवाम जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे हल कंदो, या पोइ ही मामला ॿिए तरफ़ वेंदा? इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। असांखे वीडियो कॉल ते जॉइन कयो आहे सीनियर तज़िया निगार आहिनि इमदाद सुमरो साहब। इमदाद साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। अॼु काबीना हलफ़ खणी वरितो आहे ऐं KP जे CM जी जीअं तव्हां ॻाल्हि ॿुधी त उन्हनि जो चवणु आहे त बानी PTI जी हिदायतुनि ते इहा काबीना जोड़ी वई आहे। त हाणे हिते सुवालु इहो आहे त जेका सूरत हाल रही आहे KP जे अंदरि, हिकिड़ो सियासी बहरान आहे, हिकिड़ी इमेच्योरिटी जी जेके शयूं नज़र अचनि थियूं, हिकिड़ी सियासी फ़हम नज़र कोन थी अचे। CM जूं जेके स्पीचिस हुन असेंबली फ्लोर ते कयूं उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। त अॼु जी हिन पेशरफ़्त खां पोइ ही मामला कहिड़ी तरफ़ वेंदा? महिरबानी साहिबा, ॾिसो, मामला जेके आहिनि इहे वधीक ख़राब थींदा। बहरान जेको आहे उहो वधीक गहरो थींदो, छाकाणि त इमरान ख़ान साहब पंहिंजा जेके हार्डलाइनर आहिनि उहे फ्रंट ते आंदा आहिनि। अलीमीन गंडापुर जेतोणीकि हार्डलाइनर हुयो, पर हुन इमरान ख़ान साहब जे चवण ते जेका धींगा मुश्ती वारी सियासत आहे उहा बि कई, पर गॾोगॾु हू इस्टेब्लिशमेंट सां बि गॾु हलण जी कोशिशि कंदो रहियो आहे। कॾहिं हू वञी मुलाक़ात कंदो, एपेक्स कमेटी जी मीटिंगुनि में, वफ़ाक़ी हुकूमत जे इजलासनि में बि हू वेंदो रहियो। हुन सां गॾोगॾु हू पोइ कॾहिं 4 अक्टूबर ते इस्लामाबाद ते हमिलो करण लाइ बि तयारु थी ईंदो रहियो। नवंबर में बि 26 नवंबर ते बि आयो। हुन खां अॻु में पंहिंजो सेप्टेंबर में बि उन इहो कयो लाहौर में, इस्लामाबाद में। सो हू ॿई पासा संभाले हलण जी कोशिशि कंदो रहियो, जंहिंजे करे जेको आहे वॾो को बहरान सच ते कोन थियो। पर हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त जेको अलीमीन गंडापुर जे तजुर्बे खां पोइ सुहेल आफरीदी साहब जेको आहे उहो मुकमल तौर ते इमरान ख़ान खे राज़ी ऐं ख़ुशि रखण जी कोशिशि कंदो। ऐं हू कोशिशि इहा कंदो, जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन बि आहे, मालूमात आहे, त हू कोशिशि इहा करे पियो त 26 नवंबर खे साल मुकमल थी वेंदो, त 26 नवंबर जे हवाले सां को एडवेंचर या इस्लामाबाद ॾांहुं हिकिड़ो को वॾो लॉन्ग मार्च खणी वञनि ऐं ॿिया अडियाला वारे पासे लॉन्ग मार्च खणी वञनि। सो उहो हिकिड़ो हू करण जी कोशिशि कंदा। ॿी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो नज़र अचे पियो त हू जेके आहिनि वज़ीर आला जीअं चूंडिजी विया हुआ, उन ॾींहं खां वठी हुननि जलसाई कया आहिनि, जेको आहे तकरीरूं ई कयूं आहिनि। हाणे काबीना ठही वई आहे, इहा काबीना पहिरें ॾींहुं बि ठही सघे पई। हिकिड़ो सूबो आहे जेको दहशतगर्दी जो शिकार आहे, उन सूबे में 17 ॾींहं का हुकूमत ई कोन हुई। इहो हिकिड़ो वॾो उन्हनि जी संजीदगी ज़ाहिर करे थो न, त केॾा उहे संजीदा आहिनि। हाणे जेका हुकूमत ठही आहे उहा सागा वज़ीर हुया जेके पोइ काबीना में हुया। सो हाणे हुकूमत अॼु खां बाक़ाइदा उते सूबे में आई आहे। सो हाणे पर हुननि पंहिंजो हुकूमत ठाहिण खां वधीक हुननि जो फोकस हुयो त कंहिं तरीक़े सां जलसा करे, भड़कीलियूं जोशीलियूं तकरीरूं करे इमरान ख़ान खे राज़ी कजे। सो बहरान जेको मुंहिंजो सुवालु आहे उहो उन जो जवाबु इहो आहे त बहरान वधीक गहरो थींदो, बहरान हल थियण जा इम्कान घटि आहिनि। हा, एतिरो आहे जेकॾहिं सुहेल आफरीदी साहब जेको आहे उहो पंहिंजी सियासी जेका लीडरशिप जी जेके हिदायतुनि तहत जलसा जुलूस बि करे ऐं गॾोगॾु हुकूमत हलाइण लाइ ताउन करे पंहिंजो एस्टेब्लिशमेंट सां, हुकूमत सां, दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जेका जंग आहे उन में ताउन करे ऐं त पोइ त हिकिड़ी ॿी सूरत हाल आहे। पर ज़ाहिर जेको नज़र अचे थो त उन्हनि खे आंदो इन करे वियो आहे त अलीमीन गंडापुर ताउन पियो करे, तव्हांखे ताउन नाहे करणो। सो हू अलीमीन गंडापुर जो अक्षर ॾिसी मूंखे नथो लॻे त ताउन कंदो वफ़ाक़ सां या ताउन कंदो इस्टेब्लिशमेंट सां। उनजे करे बहरान जेको आहे उहो वधीक संगीन थी सघे थो। अच्छा इमदाद साहब, जीअं तव्हां चओ त हिन खे आंदो इन करे वियो आहे त जीअं बहरान खे वधीक शिदत अख़्तियार थिए हुन में, त हिकिड़े पासे दहशतगर्दी जा मामला हुजनि, ॿिए पासे सियासी जेको ख़ाल आहे उहो हिन वक़्तु बि KP जे अंदरि असांखे नज़र अचे पियो।
त पोइ हिन मामले जो हल छा आहे, कीअं इहे शयूं ऑन बोर्ड ईंदियूं, ऐं जेको सूबो जीअं तव्हां चयो त दहशतगर्दी जो शिकार आहे ऐं पाक फ़ौज पारां रोज़ जी बुनियाद ते उते ऑपरेशन्स थियनि पिया, कारवायूं थियनि पियूं, ऐं आर्मी चीफ पंहिंजी कल्ह जी तक़रीर में बि चयो त दहशतगर्दी जे हवाले सां ज़ीरो टॉलरेंस जी पॉलिसी आहे। त ॿिए पासे KP जे CM पारां इन क़िस्म जूं तक़रीरूं ऐं मज़ाहमत वारी जेका सियासत उनजो जेका रही आहे, त तव्हांखे छा थो लॻे त ईंदड़ वक़्त में अगरि इहे मामला ईअं ई रहिया त पोइ छा गवर्नर राज जो को सवाल उथे थो इन सॼी सूरत हाल में? ॾिसो, पहिरीं त मज़ाहमत न आहे, हीउ टकराव आहे। टकराव ऐं मज़ाहमत में फ़र्क़ु हूंदो, हीउ सिधो सो टकराव आहे। हाणे जेकॾहिं अलीमीन गंडापुर जी जीअं ॻाल्हि कई पे ज़रे ज़रे हुनजी मिसाल ॾियणो पए थो, त हुन तक़रीरुनि में चयो पियो दहशतगर्दी जे ख़िलाफ़ ऑपरेशन असां न थियणु ॾींदासीं, बिल्कुलु, पर हुन ताउन कयो। हाणे जेकॾहिं सुहेल आफ़रीदी दहशतगर्दी जे ख़िलाफ़ ऑपरेशन जेको चए थो त असां हिकिड़ो कानून ठाहींदासीं त जेको कोलेटरल डैमेज थींदो उहो हूंदो जंगी जुर्म में ईंदो, वार क्राइम में ईंदो, ऐं जेके उन में मुलविस हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ FIR थींदी। ऐं जेकॾहिं हू बतौर वज़ीर आला हिकिड़ो नोटिफिकेशन जारी करे छॾे थो त मुंहिंजे सूबे मां फ़ौज निकिरी वञे, पोइ छा थींदो? पोइ ज़ाहिर आहे वफ़ाक़ वटि ॿियो को ऑप्शन कोन्हे गवर्नर राज लॻाइण। पोइ उन हुकूमत खे डिसमेंटल करण खां अलावा वफ़ाक़ वटि को ऑप्शन कोन्हे। हीउ जेको अलीमीन गंडापुर खे हटाए सुहेल आफ़रीदी खे आणण वक़्तु बि सोच इहा मौजूदु हुई कुझु ताक़तवर हल्कनि में त हुकूमत न ठाहिण ॾिनी वञे हिननि खे, माण्हू टोड़िया वञनि। पर पोइ हिकिड़ो दफ़ो मौक़ो ॾिनो वियो त बाबा इहो बहरान वधीक संगीन थी सघे थो, जेकॾहिं PTI खे टोटल सिस्टम आउट कयो वियो त बहरान संगीन थी वेंदो। जेकॾहिं हुकूमत ठाहिनि था, हुन खां पोइ बिहेव कनि था हिकिड़ो वफ़ाक़ी इकाई जे तौर ते, हुकूमत जे तौर ते बिहेव कनि था, त पोइ त उन्हनि खे हलणु ॾिनो वञे। पर जेकॾहिं हू ताउन ई न कंदा दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग में, जहिड़े नमूने सां हुननि जो रवैयो आहे त अफ़गानिस्तान सां साथ ॾियण लाइ तयारु आहिनि, पाकिस्तान सां साथ ॾियण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं हू उन रवैये ते क़ाइमु रहिया त पोइ ज़ाहिर आहे पोइ वफ़ाक़ वटि अख़्तियार आहिनि। ईअं कोन्हे त को समूरो जेको मनमानी कंदा। पोइ त ज़ाहिर हिकिड़ो वफ़ाक़ सां ताउन न करणु, आइन ते अमल दरामद जेका हुकूमत रोके आइनी ज़िमेदारी जेका अदा न करे, ज़ाहिर उन हुकूमत जे ख़िलाफ़ पोइ गवर्नर राज लॻाइण जो बि हिकिड़ो अख़्तियार आहे। पर इहो हिकिड़ो सफ़ा इंतिहाई मजबूरी में क़दम हूंदो। मूंखे लॻे थो फौरी तौर ते न कंदा, फ़िलहाल हिननि खे आज़माईंदा थी छा था कनि। अच्छा, हिन खां अलावा अहमदाद साहब इहो बि त आहे त हिन वक़्तु अगरि इहा ई पॉलिसी रहे थी ऐं बानी PTI पारां इहे ई हिदायतूं ईंदियूं रहनि थियूं मुस्तक़िल, त पोइ त ईंदड़ कुझु ॾींहंनि ताईं असां ॾिसंदासीं त हीअ मामला वेतर ख़राबु थींदा। पर तव्हां हिते हिकिड़ी इन ॻाल्हि ते बि थोरो पंहिंजो कमेंट ॾिजो त PTI जी पंहिंजी हिकिड़ी पासे पॉलिसी आहे, पर जे अवाम उन्हनि खे चूंडियो आहे, अवाम लाइ उन्हनि वटि छा पॉलिसी आहे? जेका हिकु नई काबीना तश्कील ॾिनी वई आहे, उन वटि को प्लान आहे अवाम जे लाइ? छा उन्हनि वटि के अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंसां उते फौरी तौर ते अवाम खे को रिलीफ मिले? न को बि कंहिं बि क़िस्म जो को उन्हनि वटि प्लान कोन्हे। ॾिसो, मूं जीअं पहिरीं ॻाल्हि कई त जेकॾहिं प्लान हुजे हा त घटि में घटि वज़ीर आला बेशक काबीना हुनजी कोन हुई, पर हू सूबा इंतिज़ामिया सां गॾु वेही ऐं कुझु ब्रीफिंग्स वठे हा। नओं आहे, फर्स्ट टाइमर आहे, कोई मुराद अली शाह न आहे जो टी चौथी दफ़ो आयो आहे, तिनखे सभु ख़बर आहे, अची हुनखे मीटिंग करण जी ज़रूरत न पई आहे, फर्स्ट टाइम आयो। सो पहिरियों भेरो ईंदड़ खे इहा वधीक ज़रूरत हूंदी आहे त हू पंहिंजे चीफ सेक्रेटरी खे, सेक्रेटरियुनि खे, DCs खे, पुलिस इंतिज़ामिया पुलिस जी जेका ऑफिसर आहिनि उन्हनि खे गॾु खणी वेहारे उन्हनि सां डिस्कस करे त बाबा हाणे मामला केॾा वठी वञनि, छा छा थियो आहे, छा छा थियण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु ताईं तव्हां का अहिड़ी ख़बर कोन ॿुधी हूंदी। हुननि जेका मीटिंग पहिरीं मीटिंग कई त बाबा जेको कहिड़ी सनम जावेद हितां छो गिरफ़्तार थी, IG खे पहिरियों नोटिस वरितो। उन खां पोइ इन क़िस्म जूं शयूं उन्हनि कयूं आहिनि। सो अवाम लाइ उन्हनि वटि कुझु कोन्हे, छाकाणि त अवाम उन्हनि लाइ कुझु न आहे। अवाम जेकॾहिं उन लाइ हुजे हा त 13 सालनि में कुझु न कुझु त ख़ैबर पख्तूनख्वा में थिए हा न। वेचारा पश्तून भाउ असांजा जेके आहिनि उहे नौकिरी करणु, इलाज कराइणु कराची अचनि था, 1400-1500 किलोमीटर सफ़र करे। मां ॾिसो न, कराची छो था अचनि? मजबूरी आहे उन्हनि जी। लाहौर था अचनि, मजबूरी आहे उन्हनि जी। उते को रोज़गार कोन्हे, अमन-अमान जी सूरत हाल कोन्हे, इस्पताल कोन्हे, स्कूल कोन्हनि, यूनिवर्सिटियूं कोन्हनि। रुगो सिर्फ़ ऐं सिर्फ़ सियासी शोबदाबाज़ी जेका आहे, तमाशबीनी जेका आहे, उहा उते नज़र अचे थी। सो अवाम थिननि जो न को ॾिसो इमरान ख़ान साहब छा चवंदा हुया? इमरान ख़ान साहब चवंदा हुया त बाबा मां को आलू ऐं टमाटर जो अघु घटि करण न आयो आहियां, मां त को
क़ौम जे जेको इक़दार ठीकु करणु आयो आहे, अख़लाक़ियात ठीकु करणु आयो आहे। सो जॾहिं बि हिकिड़ो नाकाम ऐं नाअहल जेको लीडर हूंदो आहे, जॾहिं उहो डिलीवर न करे सघंदो आहे त पोइ कॾहिं मज़हब जी आड़ वठंदो आहे, कॾहिं अख़लाक़ियात जी आड़ वठंदो आहे, कॾहिं ॿियनि खे गारगंद कंदो आहे, पंहिंजो हर मुमकिन कोशिशि कंदो आहे त उन धूड़ में पंहिंजो चहिरो लिकाए। सो ही उहो कंदा। ही ख़ैबर पख्तूनख्वा जी असल हक़ीक़त जेका आहे उहा ख़ैबर पख्तूनख्वा जे माण्हुनि खे ख़बर आहे त उते छा आहे। ऐं ॿियो इहो त हुननि उते इंसर्जेंट्स जेके आहिनि, दहशतगर्द जेके आहिनि, उन्हनि लाइ स्पेस क्रिएट कई आहे। यानी इहो चवणु त बाबा दहशतगर्दी जेका आहे उहा फॉल्स फ्लैग आहे इमरान ख़ान जो। मरनि था उते मासूम माण्हू, फ़ौजी मरनि था। अॼुकल्ह टोड़ी कैप्टन जवान शहीद थियो, सिंध जा नौजवान जेके फ़ौज में आहिनि उते लाश, सिंध ताईं लाश पिया था वञनि, दहशतगर्द हमला था कनि, त हाणे उन्हनि खे बि फॉल्स फ्लैग था चवनि। सो किथे न को मुल्क, न को अवाम, न को सूबो, प्रायोरिटी हुननि जी आहे ई कोन। हुनजी प्रायोरिटी आहे इंतशार, अफ़रा तफ़री, उन खां पोइ इमरान ख़ान उनखे आज़ादु कयो। सॼो फोकस उन पासे आहे। ॾिसो 13 ॾींहंनि में का 13 न बल्कि 17 ॾींहं थी आहे, हिकु मीटिंग का ॿुधी हुजे जेका हुननि उते कई आहे। का बेशक काबीना कोन ठही, हुकूमत कोन ठही, पर ब्रीफिंग्स वठी सघे पियो न, वज़ीर आला थी वियो, उहो उन पासे विया ई कोन। अच्छा, इन खां अलावा इमदाद साहब, जीअं त बज़िद आहिनि मुंहिंजी मुलाक़ात करायो बानी PTI सां, कोर्ट ऑर्डर जे बावजूदि इन मामले जे पोयां छा मंतक आहे? मुलाक़ात छो नथी कराइण ॾिनी वञे? जे डायरेक्शन्स उतां वठनि पिया ऐं काबीना बि सॼो सूबो उन ई डायरेक्शन्स ते हलनि पियो, त मुलाक़ात में कहिड़ी रंडक आहे? ॾिसो, मुलाक़ात खे न रोकणु घुरिजे। मुलाक़ात कोर्ट जो ऑर्डर हुजे न हुजे, मुलाक़ात कैदी जो बुनियादी हक़ आहे। उहो जंहिंसां चाहे उनखे मुलाक़ात करणु ॾिनी वञे, उन में का बि राय न आहे। पर हाणे छा कजे त हू इमरान ख़ान साहब नवाज़ शरीफ़ जे लाइ जेको कानून पंहिंजो अदालती फ़ैसिलो वठायो हुयो त हिकिड़ो सज़ा याफ़्ता कैदी जेको आहे पार्टी सदारत नथो संभाले सघे, इमरान ख़ान वरितो इहो फ़ैसिलो। हिकिड़ो सज़ा याफ़्ता जेको कैदी आहे हुनजो इंटरव्यू नथो हली सघे, इमरान ख़ान फ़ैसिलो वरितो, अदालतुनि खां वरितो। हिकिड़ो सज़ा याफ़्ता कैदी जेको आहे पार्टी टिकट जारी नथो करे सघे। अव्हांखे यादि हूंदो त मुस्लिम लीग नून जूं जेके नवाज़ शरीफ़ जी सही सां टिकटूं जारी थियलूं सेनेट चूंडुनि में 2018 में, उहे टिकटूं इलेक्शन कमीशन मुस्तरद करे छॾियूं, उन्हनि रिजेक्ट करे छॾियूं। बाबा ही उहो त सज़ा याफ़्ता आहे। उनजे करे मुस्लिम लीग नून जा जेके उम्मीदवार हुआ उहे आज़ादु अॼु ताईं जेके उहे अञा आहिनि, रिटायर कोन थिया आहिनि ॻाल्हाइण, उन्हनि मां या कुझु रिटायर थी विया, त उहे जेके हुया उहे बल्कि रिटायर थी विया हूंदा, 6 साल थी विया आहिनि, उहे आज़ादु तव्हांखे मिलंदा। सेनेट जी वेबसाइट ते तव्हां वेंदो, आज़ादु हैसियत में वेठा रहिया 6 साल, छाकाणि त इमरान ख़ान इहो फ़ैसिलो वरितो त नवाज़ शरीफ़ हिकिड़ो सज़ा याफ़्ता आहे, उनजो सियासत में अमल दख़ल न हुजे, के पॉलिटिकल पार्टी में अमल दख़ल न हुजे। हाणे उहो फ़ैसिलो जेको आहे हुकूमत वटि पियो आहे, हुकूमत मुस्लिम लीग नून जी आहे, एस्टेब्लिशमेंट बि वेठी आहे, उहो चवंदा भाई हिकु फ़ैसिलो आहे अदालत जो, अदालत जी फ़ैसिले तहत त सज़ा याफ़्ता आहे। सज़ा याफ़्ता जेको उहो काबीना में मुशावरत कीअं ॾेई सघे थो, टिकटूं कीअं जारी करे सघे थो। सो हाणे मुलाक़ात जी इजाज़त हुजणु घुरिजे, मुलाक़ात न रोकणु घुरिजे। पर हाणे मसइलो इहो आहे त असां त हिकिड़े गोल दाइरे में घुमूं पिया न, चाकीअ जे डांद वांगुरु घुमूं था पिया। कल्ह इमरान ख़ान जेको कंदो आहे ही हुकूमत थी करे, पंहिंजा जेके कंडा आहिनि इमरान ख़ान साहब जा जेके उहो लुणे पियो। अच्छा इमदाद साहब, हिन वक़्तु जेका काबीना आहे इन में जेके बि नवां मेंबर्स आया आहिनि, तव्हांखे लॻे थो त इन्हनि में एतिरी एफिशिएंसी आहे जो इन हिकिड़ी गवर्नमेंट खे रन करे सघनि ऐं उहो डिलीवर करे सघनि? तव्हांखे लॻे थो त जेका सिलेक्शन आहे PTI बानी जी, उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? साॻा पुराणा वज़ीर आहिनि, नवां वज़ीर कोन्हनि। उनमें बल्कि उहे 2 वज़ीर जेके अली अमीन गंडापुर पंहिंजे आख़िरी ॾींहंनि में हटाए छॾिया हुआ, हिकिड़ो पंहिंजो उनजो असद कैसर जो भाउ, हिकिड़ो ॿिए खे शर्म तरक़ी जो ॿिए को भाउ हुयो, उन्हनि खे हटाए छॾियो 2 वज़ीरनि खे, त उहे बि शामिल थिया आहिनि। सो पुराणी काबीना आहे, काबीना नई न आहे। काबीना नयूं किथां आणींदा, उन वटि आहिनि कोन माण्हू जेके बि आहिनि हुते, या घणो करे फर्स्ट टाइमर आहिनि या उहे ई आहिनि जेके घुमी फिरी जेको काबीना में अचनि था। सो पुराणा ई माण्हू आहिनि, नवां माण्हू कोन्हनि। ऐं उन्हनि डिलीवर कयो आहे अली अमीन गंडापुर जी जेको साल सवा में जो हाणे कंदा। ठीकु। अच्छा इमदाद साहब, आख़िरी सवाल इहो त हिन काबीना वटि करण लाइ त तव्हां वारी ॻाल्हि त को सियासी एजेंडा त आहे कोन, पर पोइ बि ज़ाहिर हिकिड़े मुल्क जे अंदरि हिकिड़ो अहम सूबो आहे, दहशतगर्दी जो शिकार बि आहे, ऐं हिन वक़्तु सभिनीनि जूं नज़रूं KPK ते आहिनि। त
त तव्हांजी नज़र में हिन काबीना वटि या जेको नओं CM आहे उन जॻह कहिड़ा चैलेंजिस आहिनि? ॾिसो, उन जे अॻियां सभिनी खां वॾो चैलेंज जेको आहे दहशतगर्दी आहे। उन जे अॻियां सभिनी खां वॾो चैलेंज गवर्नेंस आहे। उन जे अॻियां सभिनी खां वॾो चैलेंज सूबे जी तालीम सिहत आहे, जेको मुसलसल नज़रअंदाज थियल आहे हिन वक़्तु। जेकॾहिं अच्छा उन खां वधीक चैलेंज जेको आहे सभिनी खां वॾो, उहो इहो आहे त इमरान ख़ान खे बि राज़ी करे हले ऐं इस्टेब्लिशमेंट खे बि गॾु खणी हले, राज़ी करे हले। इस्टेब्लिशमेंट खे पंहिंजी हुकूमत बचाइण लाइ न, पंहिंजे सूबे लाइ, वफ़ाक़ी हुकूमत खे गॾु खणी हले, त जीअं सूबे में अमन अमान जी सूरत हाल बहितर थिए। सो इहो सभिनी खां वॾो चैलेंज इहो आहे त बैलेंस कीअं करे सघे थो। उहो बैलेंस करे जेकॾहिं हलियो त पोइ मुमकिन आहे त थोरी सूबे जी सूरत हाल बहितर थिए, बहरान घटिजे, न त बहरान ज़ाहिर संगीन थींदो। ठीकु आहे। ऐं तव्हां इहो बि प्रेडिक्ट कयो पिया त ही इन टास्क में शायदि कामयाबु न बि थिए? मूंखे छाकाणि त इमरान ख़ान साहिबु जेको आहे उहो उनखे इस्टेब्लिशमेंट सां या अलीमिन गंडापुर जो जेको अंजाम आहे उन जे करे ई शायदि वफ़ाक़ी हुकूमत इस्टेब्लिशमेंट सां तमामु घणे ताउन वारी पॉलिसी में न वञे। ठीकु आहे, पंहिंजे सूबे जा मसला हूंदा, पॉलिसी वग़ैरह जा मामला हूंदा, उते उहो डिस्कस कंदो, अदरवाइज़ दहशतगर्दी वग़ैरह वारे मामले में ताउन शायदि न करे। ठीकु आहे। इमदाद साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़रीन, KP जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी ऐं सियासी जेको बहरान आहे, दहशतगर्दी जा मामला आहिनि, नई काबीना इन सॼनि मामलनि खे, इन्हनि चैलेंजिस खे कीअं मुंहुं ॾींदी, इहो ईंदड़ वक़्त में ॾिसंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम जो हिते प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ डिस्कस कंदासीं पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे हवाले सां जेको अमुन मुआहिदो आहे, जेके अमुन जूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते जंगबंदी ते इतफ़ाक़ थियो आहे। हाणे जंगबंदी खां पोइ ॿई मुल्क कहिड़े मामले ते इतफ़ाक़ उन्हनि कयो आहे, इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ।